पिपासे अवां खे ॿुधाईंदा हलूं त आवाज़ टीवी जे सॾ ते सिंधी सकाफ़त जी वारिसन सदाबाद हुजे जे सिरे हेठि सॼी सिंध जी चोटियारियूं में बि सकाफ़ती सरगर्मियूं तेज़ थी वियूं आहिनि। सकाफ़ती ॾियारो वेझो ईंदे ई चोटियारियूं में टोपी अजरक जी ख़रीदारी में वाध थी वई आहे। इन हवाले सां रिपोर्ट करे रहियो आहे अकबर जुणेजो। आवाज़ टीवी पारां 6 डिसंबर ते सिंध धरतीअ जे सकाफ़ती ॾिहाड़े मल्हाइण जे ऐलान खे सॼी सिंध जी शहर चोटियारियूं जी अवाम पिणु भरपूर मोट ॾिनी आहे। उन सिलसिले में चोटियारियूं जे शहरुनि पारां सिंध जी सकाफ़त टोपी ऐं अजरक जे ख़रीदारीअ में रोज़ बरोज़ इज़ाफ़ो ॾिसण में अची रहियो आहे। शहरुनि जो चवणु आहे त असां सकाफ़ती ॾिहाड़े खे ईद वांगुरु मल्हाईंदासूं ऐं उन ॾींहं ते दोस्तनि खे अजरकूं ऐं टोपियुनि जा तोहफ़ा पिणु ॾींदासूं। जॾहिं त दुकानदारनि जो चवणु आहे त सकाफ़ती ॾिहाड़े जे ऐलान सां संदन कारोबार ते सुठा असर पिया आहिनि। टोपी ऐं अजरक जे विकिरे में पिणु इज़ाफ़ो थियो आहे। हितां जे शहरुनि आवाज़ टीवीअ सां पंहिंजा वीचार वंडींदे चयो त साल जी हिन साल बि असीं जेको आहे सो सिंध जो सकाफ़ती ॾियारो तमामु ज़ोर शोर सां मल्हाईंदासूं। चोटियारे में काफ़ी माण्हू दुकाननि ते तेज़ी सां ख़रीदारी करे रहिया आहिनि, टोपियूं ख़रीद करे रहिया आहिनि, सिंधी अजरक ख़रीद करे रहिया आहिनि। मोब ख़रीद कई आई, तमामु ख़ुशी महसूस थिए पई। सिंधी टोपी ऐं अजरक असांजो शान आहे ऐं इहो हर साल जीअं असीं ॾियारो ईद वांगुरु मल्हाईंदा आहियूं। इन सिलसिले में अॼु जेको आहे आवाज़ टीवी सां गॾु हर साल वांगुरु बेहतरीन प्रोग्राम इंशाल्लाह मुनक़िद थींदो 6 तारीख़ ते। 6 डिसंबर जो तव्हांखे ख़बर आहे त ही ॾियारो अचे पियो। असांखे इहो ख़ुशी जो ॾियारो आहे। जीअं त असां अजरक ऐं टोपी पर जोश सां असां ख़रीद कयूं पिया ऐं दुकानदार असां सां तावन अलहमदुल्ला कनि पिया। उन सां गॾोगॾु आवाज़ टीवी जा असीं शुक्रगुज़ार आहियूं जेको असां सां गॾु हिननि काफ़ी तावन कयो आहे। ऐं शाम इंशाल्लाह मच कचहरी बि थींदी ऐं 6 डिसंबर जी मुकमल तयारी थींदी। 6 डिसंबर ते जेको आवाज़ टीवी वारनि जो प्रोग्राम थींदो आहे ऐं उन हिसाब सां असां इमिरात जे हवाले सां जेका बि जेको आहे भरपूर नमूने सां असां उहो मल्हाईंदासीं ऐं इंशाल्लाह असांजी तयारियूं जेके आहिनि से ज़ोर शोर सां शुरू आहिनि। हिन वक़्तु बि जेको आहे असां ख़रीदारी करणा आहियूं टोपी ऐं अजरक जे हवाले सां ऐं असां इहा ई टोपी वरिती आहे, अजरक वरिती आहे। इंशाल्लाह हर साल वांगुरु असां आवाज़ टीवी सां गॾु भरपूर नमूने सां रेडी कंदासीं। धड़ाधड़ अजरकूं ऐं टोपियूं असांजूं हलनि पियूं। ज़बरदस्त असांजे कारोबार में इज़ाफ़ो आहे ऐं बिल्कुलु असांखे हींअर तक़रीबन जाम असांजी ख़रीदारी रुगो अजरकनि जी हले पई। शहर चोटियारियुनि जे रहवासियुनि जा वीचार ॿुधा संदन इहो ई चवणु हुयो त आवाज़ टीवीअ पारां 10 डिसंबर ते ऐलानियल सकाफ़ती ॾिहाड़े जे सिलसिले में ही भरपूर तयारियूं करे रहिया आहिनि। उन सिलसिले में टोपियुनि ऐं अजरकुनि जी ख़रीदारी तेज़ थी वई आहे ऐं संदन इहो बि चवणु आहे त 10 डिसंबर ते जेको सकाफ़ती लिहाज़ खां मच कचहरियूं ॿिया मुख़्तलिफ़ प्रोग्राम बि हिते मुनक़िद कया वेंदा। कैमरामैन शाहनवाज़ कुंभर सां गॾु अली अकबर जुणेजो, आवाज़ टीवी न्यूज़ चोटियारियूं।